नाज़रीन अवां खे सोबोदरो खां ॾुख जी ख़बर ॾींदा हलूं त एवरशाइन ग्रुप ऑफ कॉलेज जे चीफ पेटर्न इंजीनियर मुमताज़ अली चना जो वॾो भाउ वापारी नौशाद अली चना, एडवोकेट शाहज़ेब चना जो वालिद, समाजी अदबी मुनसिफ़ अदीब, इंसान दोस्त, ग़रीबनि मिसकीननि जो बरजलू, इंसानियत जो दर्द रखंदड़, धरती सिंध धरतीअ सां मोहबत कंदड़ आला शख़्सियत जो मालिक सरदार ग़ुलाम शबीर चना कराची जी डाउ इस्पताल में लाॾाणो करे वियो। संदसि लाॾाणी ख़बर ते तालको सोबोदरो में शोक छाइजी वियो। मरहूम जी जनाज़े नमाज़ एवरशाइन कॉलेज सोबोदरो में हाफ़िज़ शौकत अली चना पढ़ाई। मरहूम जे जनाज़े नमाज़ गंबरबाद जे सदर सरदारज़ादा फिदा हुसैन ॼामड़ो वॾो अली नवाज़ खान तुनियूं औरंगज़ेब पीरज़ादो मुख़्तलिफ़ स्कूलनि कॉलेजनि जे प्रोफेसरनि उस्तादनि डॉक्टरनि सरकारी वकीलनि इंजीनियरनि पुलिस ऑफिसरनि मुख़्तलिफ़ प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि समाजी अदबी हल्कनि ऐं सोशल वर्करनि चना कम्यूनिटी जे अॻुवान शिरकत कई। सवें माण्हुनि शिरकत कई। जनाज़े नमाज़ बैदि मरहूम खे सवें आलनि अखियुनि सां अबाणी क़ब्रिस्तान सोबोदरो शहर जे सैद इब्राहिम शाह मिटीअ मां हवाले कयो वियो। संदसि पोहींअर चीफ पेटर्न एवरशाइन ग्रुप ऑफ कॉलेज सोबोदरो राणीपुर गंबज इंजीनियर मुमताज़ अली चना, अब्दुल हकीम चना, सिकंदर अली चना, नौशाद अली चना, एडवोकेट शाहज़ेब चना, इंजीनियर नवीद अली चना सां तज़ियत जो सिलसिलो जारी आहे।